हा पिरी, कॾहिं कॾहिं सोचनि जे समुंड में तरंदे इहो महसूसु कंदो आहियां त तोखे एतिरो छो यादि कंदो आहियां। तूं त मुंहिंजो नाहीं, तो त मूंखे ईअं हासिलु कयो हो जीअं बरसाति पुॼाणा कंहिं पुराणनि पडनि में पलर जी पालोट खां पोइ के पुराणियूं शयूं ज़ाहिर थी पवंदियूं आहिनि जेके मासूम ॿारनि खे मिली वेंदियूं आहिनि। पोइ उहे मासूम बालक कुझु वक़्तु दिलि खे विंदराइण बैदि उन्हनि कोॾियुनि ऐं मोतियुनि खे उन्हनि वाटुनि ते फिटो करे हलिया वेंदा आहिनि। ईअं शायदि आउं बि तोखे उन्हनि शयुनि जियां हासिलु थियोसि। तो मूंखे केॾो न ख़ुशि थी क़बूलियो हो पोइ जॾहिं तुंहिंजी दिलि भरिजी वई ऐं तोखे गुलनि जी दुनिया मिली वई त तूं उन्हनि गुलाबनि में महक बणिजी गुम थी वई।